नादरीन तवानी से रहो हक सच न्यूज़ नादरीन नासा खबर शामिल कंदालो खिपरो खान खिपरो जो अगवा थियल वापारी गुलाब राय शिवकाणी 14 ॾींहं बैदि ड्रामाई तौर बाज़ार थी वियो आहे। वापारी गुलाब राय खे अगवा कंदड़ अॼु सुबुह लाल खान शाह ख़बर सां छॾे विया आहिनि, जॾहिं त एसपी सागर दिशान शफ़ीक सिद्दीकी खिपरो थाणे ते अगवा हंगामे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पुलिस जे दबाव सबबि अगवा कंदड़ खिपरो जी मुखबी वापारी गुलाब राय खे लाल खान शाह ख़बर सां छॾे विया, जंहिं बैदि पुलिस हिन खे एसपी सागर वटि पहुचायो। हुन चयो त खिपरो जे डीएसपी फज़ल हक चांडियो एसएचओ खिपरो गुलज़ार मरी ऐं अलान अब्बास एसएचओ राय शरीफ जमाली एसएचओ पीरोमल इसाक संग्रासी जे अॻुवाणीअ में जोड़ियल टीमुनि जे महिनत सबबि वापारी गुलाब राय खे बिना भंग भरण जे बाज़ाब करायो आहे। एसपी सागर वधीक ॿुधायो त असां शक जे बुनियाद ते 20 खां 25 खां वधीक ॾुआरनि खे हिरासत में वरितो ऐं फ़ोन कॉल ट्रेस करण जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां लोकेशन ते छापा हया। हुन बुनियाद ते नारेलनि जो घेराव कयो। हुन इतराफ़ कंदे चयो त हुन वक़्तु बि 22 खां वधीक शख़्स हिरासत में आहिनि। हाणे गुलाब राय जे बयान 2 ॾुआरनि जी निशानदेही करे हथ में केस चालान कयो वेंदो। रिपोर्टर असद अली बोज़ार, अक्सर न्यूज़। बड़े अरसे के बाद एक वक़ूआ हुआ और जिसमें एक किडनैप किया गया इस इलाके से बंदा। हमारे लिए सबसे पहला चैलेंज था कि जो मगनी है उसकी सही सलामत यादियाबी, और वो भी विदाउट रैंसम, बगैर किसी रैंसम के, बगैर कोई रकम दिए। ये गुलाब राय आज हमारे पास यहाँ पे हमारे बीच में मौजूद है और इसमें हमारी बड़ी कामयाबी है। मज़ीद इनसे हमें तफ्तीश में हमें काफ़ी सारी चीज़ें क्लियर हो गई हैं। जो हमने जो बंदे उठाए थे उसमें हमें शक था, लेकिन अब जो इनका हम आए हैं और इन्होंने जो हमें निशानियां बताई हैं उसकी रोशनी में मज़ीद तफ्तीश हो रही है। और इंशाल्लाह जब इस केस को हम फाइनली चालान करेंगे मुल्ज़मान के साथ, जो हम उसके बाद दोबारा आपके साथ